आबादगार साथियों, तो दोस्तों इन वक्त जो थ्रेशिंग हले पई अब्बास फार्म से रबी 2022 जो फसल जो है, तो काफ़ी दोस्त ये पुछंदा रहा तो असां जेके भी कणक में इनपुट यूज़ कियासीं, फर्टिलाइज़र प्लान वग़ैरह जेके हुआ उहे त ॿुधाईंदा रहियासीं, पर हाणे जॾहिं आउटपुट जो टाइम आयो आहे त उन लाइ सभिनी दोस्तनि जूं फ़ोनूं या मैसेज आहिनि त भाई ॿुधायो त कणक लहे कीअं पई। तो दोस्तों हीउ जेको साल आहे, हीउ को 7-8 सालनि खां पोइ अहिड़ो साल वरियो आहे जंहिंमें तव्हांजे सरें हुजे या कणक हुजे, इहे फसल बिल्कुलु घटि लहनि पिया। हिन वक़्तु हाणे मुंहिंजे हिन बनीअ ते हीउ त सॼो सीड जो पर्पज़ जी बीज आहिनि, जंहिंमें तव्हांजी इहे TD1 आहे या ॿियूं जेके जिन्सूं आहिनि। फ़िलहालु त असां TD1 में इहा थ्रेशिंग शुरू कई आहे। उन में 3 खरा निकिरी चुका आहिनि, पर 3, 40, 42, 41 ईअं लथा आहिनि। 50 मण ते अञा को बि खरो जेको आहे सो TD1 जो कोन भुॻो आहे। ऐं बनी बि जेका भली आहे, फर्टिलाइज़र प्लान जेको आहे उहो 72 तरीक़े सां हिननि युज़ कयो आहे। DAP 1.5 बोरी ॾिनी वई आहे, ह्यूमिक एसिड आहे, ज़िंक आहे ऐं पोटाश वग़ैरह स्प्रे कया विया आहिनि। उन जे बावजूदि ख़ासि करे TD1 कणक जेका आहे उन जी प्रोटेक्शन डिक्रीज़ थी वई आहे। हिन साल पोइ रती जे करे थी आहे, मौसम जे करे थी आहे, छाजे करे छो थी आहे, उहा त अलाह ताला बहितर ॼाणे थो। बाक़ी रुॻो मूं वटि न, पर मूंखे जिथां मैसेजिंग थिए पई, जंहिंमें पंहिंजो हैदराबाद, उमरकोट, मटियारी, मिरपुरख़ास या मुख़्तलिफ़ जेके बि एरिया सिंध जा आहिनि, उन सभिनी मां इहो ई रिपोर्ट थिए पियो त माना सरें बि घटि लहे पई, 17, 18 मण, 20 मण, 22 मण ईअं, या वधि में वधि जेका मूं वटि लथी आहे सरें सां 27 मण, सभु हणी मारे लथी आहे। बाक़ी आम तौर ते जेके बि जिन्सूं आहिनि उहे तमामु घटि लहनि पियूं, ऐं उन जो रीज़न छा आहे उहा त ख़बर ख़ुदा खे पवंदी। बाक़ी मजमूई तौर ते सरें या कणक जेका आहे उन जी पैदावार बिल्कुलु घटि लहे पई। महिरबानी।